जॉर्ज इलियास का मटा सटा जो कानून कम्यूटेटिव लॉ अंडर एडिशन। हाणे इन में लेफ्ट हैंड साइड में 21 + 10 बराबर 31 थिया। ठीक है। राइट हैंड साइड में 10 + 21 बराबर 31 थिया। यानी कि असां जेके रक़मूं आहिनि जेके होल नंबर्स जेके आहिनि उन में जेको ऑर्डर उहो चेंज कयो आहे। ठीकु आहे। पहिरियां 21 ऐं उन खां पोइ जेका 10 रखिया आहिनि। ठीकु आहे। ऐं जॾहिं त राइट हैंड साइड में पहिरियां 10 ऐं पोइ 21 रखिया आहिनि, पर असांखे जेको जवाबु मिलियो आहे उहो साॻियो मिलियो आहे। माना असां हुनजो ऑर्डर चेंज कयो आहे, पर उनजो जेको फ़र्क़ु जवाब ते न पियो आहे। ठीकु आहे। त उनखे असां चवंदा आहियूं मटा सटा जो कानून जॉर्ज इलियास खां। माना असां हिन जी जेकी पोज़ीशनूं चेंज कयोसीं या ऑर्डर चेंज कयोसीं त उन ते जवाब ते को फ़र्क़ु न पियो, त उनखे चवंदासीं कम्यूटेटिव लॉ। ठीकु आहे। सम ऑफ टू होल नंबर्स इन एनी ऑर्डर इज़ ऑलवेज़ सेम। जॉर्ज इलियास खां संगत वारी ख़ासियत एसोसिएटिव लॉ अंडर एडिशन। हाणे संगत वारी ख़ासियत में जेको असां जोड़ कंदासीं उहे 3 रक़म जोड़ कंदासीं। ठीकु आहे। हाणे हुन में ऑर्डर में चेंजिंग ईंदी। हाणे मिसाल जी ॻाल्हि, लेफ्ट हैंड साइड 12 + 10 + 9। ठीकु आहे। हाणे 12 ऐं 10 असां पहिरियां जोड़ कया। ठीकु आहे। 22 ते हुन खां पोइ 9 जोड़ कयासीं त असांखे छा मिलियो? 31 मिलियो। ठीकु आहे। हाणे असां ईंदासीं राइट हैंड साइड। ठीकु आहे। राइट हैंड साइड में साॻियूं रक़मूं 12 + 10 + 9, पर हिन में असां छा कयो आहे? 10 ऐं 9 जेको आहे सो पहिरियां जोड़ कयो आहे। ठीकु। त 19 थियो आहे। उन खां पोइ 12 जोड़ कयोसीं, पर असांखे जवाबु छा मिलियो आहे? 31 मिलियो आहे। ठीकु। हाणे हिन में असां जेको ऑर्डर चेंज कयो आहे, पहिरियां 12 ऐं 10 जोड़ कयो, उन खां पोइ 9 जोड़ कयोसीं, ऐं राइट हैंड साइड में वरी 10 ऐं 9 पहिरियां जोड़ कयासीं। ठीकु आहे। उन खां पोइ 12 जोड़ कयासीं, त असांखे जेको जवाबु मिलियो आहे उहो साॻियो मिलियो आहे। त संगत वारी ख़ासियत मां मुराद इहा हुआ त 3 रक़मूं असां अहिड़े नमूने सां जोड़ कयूं, चाहे उन में ऑर्डर में कहिड़ी बि चेंजिंग कयूं, पर असांखे जवाबु साॻियो मिले, त उनखे असां चवंदा आहियूं संगत वारी ख़ासियत। ठीकु आहे। त हिन में माना ऑर्डर जी तब्दीली सां जेका जवाब ते को फ़र्क़ु न पवंदो आहे।